अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं या मोहम्मद उस्मान मल्ला पंजी सोब न्यूज़ में सभिनी सॼणनि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। नाज़रीन तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त न्यू सैदाबाद भरिसां शाह पंजू चौक मेरान हाईवे ते तेज़ रफ़्तार कार जो मोटरसाइकिल खे ज़ोरदार टक्कर, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नाज़ुक हालत में तालका अस्पताल न्यू सैदाबाद आंदो वियो, जिते ज़ख़्मी नौजवान खे तिबी इमदाद ॾियण बाद नाज़ुक हालत में नवाबशाह अस्पताल नियो पियो वियो त नौजवान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे रस्ते में ई फ़ौत थी वियो, जॾहिं त नौजवान जी सुञाणप 17 साला शाहनवाज़ पुट साहिल मंगड़ार वेठल ॻोठ मियां छुटो काका तहत कई वई आहे। ऐं नौजवान पंहिंजे ॻोठ खां न्यू सैदाबाद अची रहियो हो त तेज़ रफ़्तार कार खेसि पोयां टक्कर हयो। ॿिए तरफ़ न्यू सैदाबाद पुलिस कार्रवाई कंदे कार ऐं उन जे ड्राइवर खे पंहिंजे हिरासत में वठी छॾियो आहे।